अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। छा हाल आहे? शुक्र आहे। जी 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 हाँ, तव्हां ख़ुशि आहियो न? हाँ, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम, अल्लाह जो करम। तव्हां अचणु चाहियो था? हाँ, भली अचो। जे अची सघो था त भली अचो। हा हा। अच्छा, न न, जे अगरि तव्हां नथा अची सघो मूं वटि हींअर ऑफिस में, त पोइ भली तव्हां शाम जो घर अचो न मूं वटि। उते पाण केस डिस्कस करे वठूं था। न, उहो त तव्हां ते डिपेंड थो करे। मां त हींअर वेठो आहियां, तव्हां हाणे टाइम ॿुधाए तव्हां वटि, ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे। शाम जो मूं वटि अचो, उते वेही ॾिसी था वठूं। जी 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 हा हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। न न न न, तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे सर, तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। भली भली, मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम। ठीकु, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। इकबाल, ओ अबा इकबाल। जी पुपे। अबा जल्दी अच, वो रोशन जी तबीयत खराब थी वई है। आयो जी। जल्दी अच। जी पुपे, छा थियो आहे रोशन खे? अबा साॻी बीमारी ऐं साॻी हालत कल खां वठी बेहोश पियो आहे। अच्छा पुपे। अबा तू ईअं कर, डॉक्टर नवाज़ के वठी अच तो मुंहिंजे बचड़े रोशन के दवा ॾे, जल्दी वञ। हा पुपे, तू घबराए न, मां हींअर ई डॉक्टर नवाज़ खे वठी थो अचां। अलाह चङी कंदो। वञ जल्दी। जी पुपे। या अल्लाह तू अम्मा मूं नंढड़े खे ॾिसी छॾियो आहे, अलाह कंदो जल्द ठीकु थींदो। दवाऊं ॾियांसि थो ऐं होश अची वेंदुसि। दवाऊं कलाक खां पोइ पियारजो। हाँ बा, बस अल्लाह सही शिफ़ा ॾे मुंहिंजे बचड़े खे। अलाह कंदो ठीकु थी वेंदो। अम्मा मूंखां जेतिरो थी सघंदो आउं तव्हांजी मदद कंदो रहंदुसि ऐं नंढड़े जो इलाज बि कंदुसि। अबा तुंहिंजी महिरबानी, अल्लाह साईं तोखे ख़ुशि कंदो, सदाई ख़ुशि हूंदे। पर अम्मा, उन वॾे डॉक्टर वटि रोशन जो इलाजु आहे ऐं उहो ई डॉक्टर तव्हांजे रोशन खे ठीकु करे सघे थो। बाक़ी शिफ़ा त रब पाक ॾींदो आहे। अम्मा, तव्हांखे हैदराबाद वञिणो पवंदो। अच्छा बा? हाँ न बा। हाँ डॉक्टर साहब, पर असां ग़रीब आहियूं, ही महांगो इलाज नथा कराए सघूं। पर अमर, इलाज त कराइणो ई पवंदो न। त पोइ भला उन डॉक्टर जो नालो छा आहे ऐं किथे अस्पताल अथसि? अम्मा, हैदराबाद में वॾी सरकारी अस्पताल में उहो डॉक्टर हूंदो आहे। उन डॉक्टर जो नालो यस सर तव्हांजी दुआ कयो। केॾी महिल आहे? हीअं आई आहे थोरी देरि थी आहे। हाँ, ठीकु आहे, महिरबानी।
हेलो डॉक्टर इब्राहिम। हाँ जी जी, तव्हां मुंहिंजे ऑफिस में अचो। ठीकु आहे, ठीकु आहे, आउं इंतज़ारु पिया कयां। डॉक्टर इब्राहिम, मूं इन लाइ तव्हांखे घुरायो त हिकु लेटर आयो आहे जेको मिठी खां आयो आहे। उते हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी रही आहे मेडिकल जे हवाले सां। हुननि इहो चयो आहे त तव्हां अची जेको आहे सो हिते मकालो पढ़ो। मुझो बचड़ो रोशन सख्त बीमार है मुजाला। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम डॉक्टर इब्राहिम, वियो वियो। मेहरबानी सर। छा हाल आहिनि डॉक्टर इब्राहिम तव्हांजा? अल्लाह जा करम आहिनि साईं। तव्हां कीअं आहियो? डॉक्टर इब्राहिम, आउं बिल्कुलु ख़ुशबाश आहियां, अलाह जो करम आहे। डॉक्टर इब्राहिम, मूं इन लाइ तव्हांखे घुरायो त हिकु लेटर आयो आहे जेको मिठी खां आयो आहे। उते हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी रही आहे मेडिकल जे हवाले सां। हुननि इहो चयो आहे त तव्हां अची जेको आहे सो हिते मकालो पढ़ो। असल में मसइलो इहो आहे डॉक्टर साहब त गाॾी मुंहिंजी मूं वटि सुभाणे न आहे। मुंहिंजा ॿार खणी विया आहिनि, फैमिली में का शादी आहे। डॉक्टर साहब, आउं चाहियां थो त सुभाणे तव्हां मूंसां गॾु हलो ऐं तव्हां गाॾी जो बंदोबस्तु कयो त जीअं सुभाणे पाण तव्हां निकिरी वञो। ठीकु आहे सर, इहो थी वेंदो। मां अॼु ई गाॾी जो बंदोबस्तु थो करे वठां। ठीकु आहे, गुड, वेरी गुड। आउं तव्हांजो इंतज़ारु कंदुसि डॉक्टर इब्राहिम। जी सर, ठीकु आहे सर। ए मुजाला, ए मुझा पालनहार, मां गरीब मिस्किन औरत आया। तो का सिवा ॿियो को ज़रियो कोन्हे मुंहिंजा मालिक। मुंहिंजो बचड़ो रोशन सख्त बीमार है मुजाला। मां बेपहुच बेवस आहियां मुजाला। पालनहार तुझे दर्जे गया मां इल्तिजा थी कया, मुझे दुआ कबूल फरमा। अल्लाह तो का सवा ॿियो को बि कोन्हे असांजो सहारो। तू ही को सबब पैदा कर जो मुझे
तुझा शुक्र दरवाजो खुलियल आहे, अंदर हलिया अचो। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। वियो वियो। महिरबानी अदी। अदी असां मुसाफ़िर आहियूं, असांजी गाॾी ख़राब थी पई। सोचियोसीं त हिन ॻोठ में को असांखे मिस्त्री मिली वञे त असांजी गाॾी ठाहे, इन करे हेॾां हलिया आयासीं। अबा मूंखे त का ख़बर न आहे त हिन ॻोठ में को मिस्त्री आहे या न आहे। हिन बारे में त बचा मां तव्हांखे कुझु बि नथी ॿुधाए सघां। आउं त घरां बि घटि निकिरंदी आहियां, छो त मुंहिंजो छोकिरो बीमार आहे। असां रोअण जो आवाज़ु ॿुधी तव्हांजो दर वॾी। हा दा, ही मुंहिंजो पुटु आहे, केतिरनि सालनि खां वीचारो बीमार आहे। असां त ग़रीब माण्हू आहियूं। जॾहिं मुंहिंजे पुट जी तबियत ख़राबु थींदी आहे न त ॻोठ में ई कंहिं डॉक्टर खे ॾेखारे ईंदी आहियां। उहो ई डॉक्टर मुंहिंजे छोकिरे खे दवा ॾींदो आहे। अमां छा थियो आहे तव्हांजे छोकिरे खे? अबा डॉक्टर अलाए कहिड़ी बीमारीअ जो नालो वठंदो आहे। मूं अनपढ़ीअ खे त सम्झ में ई कान ईंदो आहे। हा, बाक़ी एतिरो ज़रूरु चवंदो आहे त को वॾो डॉक्टर आहे जेको मुंहिंजे पुट जो इलाज कंदो। अदी छा नालो ॿुधाईंदो आहे हुन डॉक्टर जो? नालो? अई अबा नालो त मां विसरी वईसि। ओ हू अलाए छा चवंदा अथसि। हा, डॉक्टर कदीर चवंदा अथसि। हा, डॉक्टर कदीर। अच्छा अदी। हा दा, आऊं त ग़रीब मिसकिन उन वटि त वञी बि कान थी सघां। असांजे ॻोठ जो डॉक्टर इहो बि चवंदो आहे त डॉक्टर कदीर हिन मुल्क जो वॾो डॉक्टर आहे, उन वटि ई तुंहिंजे पुट जो इलाजु आहे। हदा, आऊं त हर वक़्तु इहा ई दुआ घुरंदी आहियां त अलाह साईं मुंहिंजे बचड़े खे जल्दी डॉक्टर कदीर वटि पहुचाए। बसि हर वक़्तु अलाह साईं खां इहा ई दुआ घुरंदी आहियां त अलाह साईं तूं असांखे जल्दी डॉक्टर कदीर ताईं पहुचाए त जीअं मुंहिंजे बचड़े जो इलाजु थी पवे। बसि अदी हाणे तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अलाह रब्बुल इज़्ज़त अव्हांजी दुआ ॿुधी वरिती आहे। हू मालिक दुआऊं क़बूल करण वारो रहमान ऐं रहीम आहे। अदी उन रब ई तो ते फज़ल कयो आहे ऐं उन मालिक ई मूंखे शायदि तोॾां मोकिलियो आहे तुंहिंजे छोकिरे जो इलाजु करण लाइ। अदी आऊं इहो डॉक्टर कदीर आहियां। हा दा, डॉक्टर कदीर तव्हां आहियो? अल्लाह तुंहिंजा शुक्र। हा अदी, बिल्कुलु आऊं ई डॉक्टर कदीर आहियां। मालिक शायदि तुंहिंजे छोकिरे लाइ मूंखे मोकिलियो आहे उनजो इलाजु करण लाइ। अदी मालिक खे शायदि मूंखे हिते पहुचाइणो हो तुंहिंजे छोकिरे जो इलाजु करण लाइ। गाॾीअ जो ख़राबु थियणु त बहानो हो हिते अचण लाइ। अदी तव्हांखे हाणे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। सुभाणे डॉक्टर इब्राहिम ईंदो एम्बुलेंस खणी ऐं तव्हांजे छोकिरे खे मूं वटि वठी ईंदो। आऊं हिन जो इलाजु कंदुसि, तव्हांखे घबराइण जी ज़रूरत न आहे। अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾे, सिहत ॾेई। मूं मिसकीन जी इहा दुआ अथई अदा, मूं मिसकीन जी दुआ अथई। तव्हांखे कुझु बि न करिणो पवंदो अदी, इहो सभु कुझु आऊं कंदुसि पंहिंजे ख़र्च ते। तव्हांखे को बि ख़र्चु न करिणो पवंदो। डॉक्टर इब्राहिम तव्हां सुभाणे हिन नंढड़े खे एम्बुलेंस में खणी अचिजो मूं वटि। सर मां सुभाणे छोकिरे खणी ईंदुसि एम्बुलेंस में। तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वियो। अदी तव्हां सिर्फ़ु मुंहिंजे लाइ दुआ कजो। हा 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 दा, छो न। अलाह साईं कदो शल सदाईं ख़ुशि ऐं आबाद हूंदव। अलाह तव्हांखे ख़ुशियूं ॾींदो, अलाह तव्हांखे ख़ुशियूं ॾींदो। मुंहिंजे बचड़े जी पार त